यहाँ आया बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ। मुल्क में कोरोना वायरस का मामूली मामला जारी हयाती फसवटू फौजन अंगवदी 2047 थी वियो गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2155 नवां केस रिपोर्ट मुतासिरनि जो अंगवदी 4,70,240 थी वियो। दुनिया में कातिल वायरस कोरोना हेल ताईं 17,95,000 खां वधीक इंसानी हयातियूं विड़काए छॾियूं। कोरोना मुतासिरनि जो अंगु 8,22,00,000 खां वधी वियो। अमेरिका में 3,261 माण्हू फोत थियण खां पोइ अंगु वधी 3,86,442 थी वियो। मैक्सिको में वधीक 429, फ्रांस में 468, बर्तानिया में 414, भारत में 285 ऐं ब्राज़ील में 75 मरीज़ फोत। दुनिया में 5,83,00,000 खां वधीक माण्हू वायरस खे शिकस्त ॾेई सिहतियाब थी विया। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पीपल्स पार्टी जे फ़ैसिले सां पीटीएम इतिहाद हुजी वियो। पीपीजे सीईसी वाज़े कयो आहे त पीटीएम खां संदसि रस्ता धार आहिनि। इहो फ़ैसिलो बिलावल भुट्टो ज़रदारी जो न पर आसिफ ज़रदारी जो आहे। पीपी सिंध हुकूमत जी कुर्बानी न ॾींदी। मुखालिफ़ इस्तीफ़ाउनि जो रीजन बंदि करे। ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी सां हुकूमत जो को बि तालुक़ नाहे। नेबथा गिरफ़्तार नून लीग अॻवान ख्वाजा आसिफ खे अॼु रायदारी रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। रायदारी रिमांड हासिल करण खां पोइ खेसि लाहौर मुंतक़िल कयो वेंदो। पीपल्स पार्टी सेनेट चूंडुनि में हिस्सो वठण जो फ़ैसिलो करे वरितो। पीपीजे सीईसी जे इजलास में हुकूमत खे 31 जनवरी ताईं ॾिनल डेडलाइन समेत पीडीएम जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में शफ़ाफ़ चूंडुनि जो मुतालबो कंदे चयो आहे त सेनेट चूंडुनि में हुकूमत जो मुक़ाबिलो करणु चाहियूं था। इहा तजवीज़ पीडीएम आॾो पेश कई वेंदी। पीडीएम सेनेट चूंड विढ़े त सुठो मुक़ाबिलो थींदो। इमरान खान 31 जनवरी ताईं इस्तीफ़ा न ॾिनी त पोइ कीअं खेसि घर मोकिलींदासीं, इहो फ़िलहाल नथा ॿुधाए सघूं। एस्टेब्लिशमेंट तरफ़ां मुदाख़लत बंदि थींदे ई हुकूमत हली वेंदी। इमरान खान कुर्सी छॾे त पोइ ॻाल्हियूं बि कंदासीं, गॾु चांहि पीअंदासीं ऐं क्रिकेट बि खेॾी सघूं था। असां इस्तीफ़ाऊं क़यादत वटि जमा कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। अञा ताईं पीडीएम बि फ़ैसिलो नाहे कयो त इस्तीफ़ाउनि वारो ऑप्शन कॾहिं इस्तेमालु करणो आहे। ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी सियासी आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कंदे चयो आहे त ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी सियासी इंतकाम आहे। हुकूमत पीडीएम जी तहरीक ॾिसी ड्रिजी वई आहे। ख्वाजा आसिफ जी गिरफ़्तारी ज़रिए ड्रिजारे नथो सघिजे। जेल काटे चुका आहियूं, पोइ ते न हटंदासीं। मोरवे जो ॻोठ जवान माछी में चोरनि जी फायरिंग घरधणी अली नवाज़ माछी मारिजी वियो। मक़तूल जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। सिंध जो नाले वारो अदीब ऐं कहाणीकार रसूल बख़्श दर्स कुझु अरसो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। रसूल बख़्श दर्स 3 ॾींहंनि खां कराची जे अस्पताल में दाख़िल हो। रसूल बख़्श दर्स जे तदफ़ीन अॼु जमपीर में कई वेंदी। वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह पारां रसूल बख़्श दर्स जे लाॾाणे ते दुख जो इज़हार। ऐं माउंट मंगोई में पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में पहिरीं टेस्ट जो 5 ऐं आख़िरी ॾींहुं फवाद आलम जी सेंचुरी मुकमल।